नौशर फिरोज़ मां अवांखे अपडेट कंदालू। रिपोर्ट करे रहिया रिज़वान अली जुमाणी। फ़लस्तीन जे माण्हुनि ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ मोरो जे शिया जामिया मस्जिद मोरो खां मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि पारां जुमे नमाज़ खां पोइ अल्लामा मौलाना दोस्त मोहम्मद जना शहज़ाद सुरहियो, अतहर मेमन, मोहम्मद साले बुरड़ो, बाबर अली उमराणी ऐं तसव्वुर हुसैन लगारी जी अॻवानी में रैली कढी वई, जेका रैली मोरो प्रेस क्लब ते पहुची ऐं उन लाॻापियल उन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त फ़लस्तीन में बेगुनाह माण्हुनि सां ज़ुल्म जी इंतिहा थी रही आहे। अमरीका ऐं इसराईल पारां फ़लस्तीनी शहरनि ते बमबारी हमला करे केतिरनि ई बेगुनाह नौजवाननि, ॿारनि, मासूमनि, ॿुढड़नि ऐं ख़वातीन खे शहीद करे चुका आहिनि। हिननि ऐलान कयो त असां फ़लस्तीन ऐं साणुसि गॾु बीठल ईरान, इराक़, लुबनान जे हिज़्बुल्लाह, यमन जे अंसारुल्लाह जी भरपूर हिमायत ऐं हर ज़ालिम जी छिती मुख़ालफ़त जो ऐलान कयूं था।